घर ख़ाली थी चुको हो, काश ये भरियल हुजे। अधु हारजी पवे पोइ अधु भरियल हुजे त ख़ाली नज़र ईंदी आहे। उहा मायूसी जी निशानी आहे त अधु भरियल शइ ख़ाली नज़र अचे। इंसान जीअं सोचे थो ज़रूरी न आहे त ईअं थिए। मूं उहो सोचे वॾो घर ठहिरायो हुयो त उन में मुंहिंजा पुट पंहिंजनि ॿारनि सां रहंदा ऐं हर तरफ़ रौनक हूंदी, प्यार ख़ुशी ऐं टहक हूंदा। पर ईअं न थियो ऐं हाणे घर अधु ख़ाली हूंदे सॼो ख़ाली नज़र अची रहियो आहे। घर जेॾो वॾो हूंदो तेॾो ख़ाली नज़र ईंदो। घर उनखे चइबो आहे जिते माण्हू रहनि। वीरान घर ख़ामोशी जो क़ब्रिस्तान हूंदो आहे। वक़्त जो कोहीड़ो घर खे ॾियार में फासाए ख़ामोशी सां खाई वेंदो आहे। पुट जे वञण खां पोइ उदासी वबा जी सूरत में विरांडनि ऐं कमरनि जे ऊंताहुनि में लिकी वेही रही। उहे सावण जा ॾींहं हुया जॾहिं मुंहिंजी ज़ाल ते अधरंगी जो हमिलो थियो। उनखे अधरंग उन करे चवंदा आहिनि जो उनजो अधु रंग ज़िंदगी जो ऐं अधु रंग मौत जो समायल हूंदो आहे। माण्हू अधु मुअल अधु जहिड़ो हूंदो आहे। अधरंग जहिड़ो हिसो अधु मुअल खे सहारो ॾियण जी कोशिशि कंदो आहे, पर सहारो ॾेई न सघंदो आहे। उन करे हर सहारे जी ज़रूरत पवंदी आहे ऐं मुंहिंजी ज़ाल खे हिकु अहिड़े सहारे जी ज़रूरत पवणु लॻी। नौकिरियाणी हिन वटि कुझु कलाक रहंदी हुई ऐं हली वेंदी हुई। हिन जो बाक़ी वक़्तु बिस्तर ते गुज़रंदो हुयो। हिन हिकु दफ़े चयो, सावण एॾो जल्दी छो ईंदो आहे? मूं सोचियो जॾहिं बि सान्हो थियो मींहं जी मुद में थियो। मींहं जी मुद न हूंदी आहे, सान्हनि जी मुद हूंदी आहे। अलमिया न हुजनि त सोकहिड़ो हुजे ऐं माण्हू बुख मरनि। मूं उन जे अहिड़े सवाल ते जवाबु ॾिनो, छो जो मींहं जी मुद कॾहिं ख़तमु थियणी ई न आहे। उन सावण में मींहुं सदाईं जीअं सरस वसियो। रस्तनि ते बीठल ॿूटा वधीक सावा थी विया ऐं उन्हनि हेॾा गुल कढिया। ॿूटा तव्हांखे तव्हांजे मजाज़ मूजिबि गुल ॾींदा आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो त हर तरफ़ ॻाढ़ा गुल नज़र ईंदा ऐं उदास आहियो त हेॾनि गुलनि खां सवाइ कुझु न हूंदो। राकू टेरेस में सुम्हियल हूंदो हुयो। हिकु टेरेस मथां ॿी टेरेस ठहियल हूंदी हुई, जंहिं करे हेठीं टेरेस मींहं खां बचियल हूंदी हुई। आसमान में गजगोड़ सां गॾु विॼ चमकंदी हुई त उहो उथी भौंकणु शुरू कंदो हुयो। कुतो कुते खे न सहंदो आहे। कुतो ॿिए कुते सां भौंक जो मुक़ाबिलो कंदो आहे। ॻोहनि खां ईंदड़ कुते जी भौंक ॿिए कुते खे भौंकण ते मजबूर कंदी आहे त सिर्फ़ु तूं कुतो न आहीं, दुनिया में तोखां सवाइ ॿिया कुता बि आहिनि ऐं उहे तो जीअं भौंकी सघनि था। ख़ामोशी ऐं उदासी भूरे ऐं कारे रंग जा कबूतर आहिनि ऐं कबूतर घुटकंदा आहिनि। राकू जी रखवाली मूं खां ज़ोर पई थींदी वञे। मूंखे लॻंदो हुयो मुंहिंजो खाॿो पासो सुकी वियो आहे। कॾहिं का शख़्सियत तव्हां ते ईअं हावी थी वेंदी आहे जो तव्हांजी शख़्सियत ख़तमु थी वेंदी आहे ऐं तव्हां कॾहिं ॿी शख़्सियत में तब्दील थी वेंदा आहियो। मुंहिंजी ज़ाल जो अधरंग मुंहिंजी शख़्सियत जो हिसो बणिजी चुको हुयो। उहा पुटनि खे यादि करे रोई पवंदी हुई त उन जी हिकु अखि रोअंदी हुई ऐं लॻंदो हो ॿी अखि परचाईंदी हुजे। इंसान जे ज़िक्र खां सुठो आहे त माण्हू कुते जो ज़िक्र करे। मां उन सां कॾहिं ॿिए मौज़ू ते न ॻाल्हाईंदो हुयसि, छो जो कुतनि जे मौज़ू खां सवाइ ॿिया सभु मौज़ू दर्दनाक हुया। जॾहिं माण्हू पाण खे पाले न सघंदो आहे त पोइ कुते खे पाले न सघंदो आहे। मूं चयो हिन उदास अखियुनि मां मूं ॾांहुं ॾिठो ऐं चयो, कुता इंसाननि जी निशानी हूंदा आहिनि ऐं असीं कुते खे ॾिसी इंसाननि खे यादि कंदा आहियूं। कंहिंखे यादि करण सां माण्हू पाण माज़ी जो हिसो थी वञे थो। जिए उहो थो जेको हाल में जिए थो। हू माज़ी खे यादि कंदे माज़ी जो हिसो थी वञे थो। हू गुमनामनि खे यादि कंदे कोमा में हली वई। कोमा ज़िंदगी ऐं मौत जे विच ते लॻल खीमो आहे। हयाती ऐं मौत जे विच ते रेगिस्तान में कहिड़ो उठ नसीब थिए थो, का ख़बर न आहे। उठ या त तव्हांखे ज़िंदगी जी सरहद ते छॾींदो या मौत जी सरहद पार कराए अणॾिठल राह ॾे काहे पवंदो। क़िस्मत जे उठ खे दिमाग़ न हूंदो आहे। मथां केरु वेठल आहे उहा खेसि ख़बर न हूंदी आहे। हिन लाइ वाघ जो इशारो काफ़ी हूंदो आहे ऐं उहा वाघ घणो करे मौत जे हथ में हूंदी आहे।
हू गुज़ारे वई छो जो असीं गुज़ारे वेंदा आहियूं, गुज़ारींदा आहियूं ऐं गुज़ारे वेंदा आहियूं। पोयां हर शइ साॻी हूंदी आहे पर उहा असां लाइ न हूंदी आहे, असां उन लाइ हूंदा आहियूं ऐं उहा असां गॾु दफ़न थींदी आहे। काइनात खे असां जूं अखियूं आहिनि, हिकिड़ियूं अखियूं ॿूटजनि थियूं, ॿियूं अखियूं खुलनि थियूं। हूअ हली वई ऐं मां अकेलो रहिजी वियसि। मरण वक़्तु मूं खे कुते जे हवाले करे वई। कुतो उन राति दिलि खोले भौंकियो। जंहिं राति मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई, फ़रिश्ता कुते खे नज़र आया ऐं कुते उन्हनि जे घर में घिड़ण ते सख़्तु एतिराज़ कयो। फ़रिश्ता ऐं चोर कुते अॻियां का माना नथा रखनि, ॿेई चोरी जी नियत सां ईंदा आहिनि। चोर माल चोरी कंदो आहे ऐं फ़रिश्ता माल वारा। मुंहिंजी माउ ॿुधाईंदी हुई, जॾहिं हिन जे बीमार मामे खे ॻोठ खां शिकारपुर इलाज लाइ टांगे में खणाए पे विया त घोड़े गह कयो हुयो। हिन हलण खां इनकार कयो हुयो। टांगे वारे उनखे टंगुनि में चंबुक हयां पर हू हिणकी टपा ॾेई बीही रहियो। अमड़ ॿुधायो हुयो त घोड़ो मलाइक आहे ऐं उनखे मलाइक नज़र ईंदा आहिनि। जॾहिं मामे खे टांगे में चाढ़ियो हुयऊं त घोड़े मलाइकनि खे ॻोठ में दाख़िल थींदे ॾिठो हुयो ऐं पोइ उहे टांगे में वेठल मामे जो रूह कब्ज़ करे विया। घोड़े ऐं कुते में फ़र्क़ु आहे। घोड़ो मलाइकनि जो दोस्त आहे ऐं कुतो मलाइकनि जो दुश्मन आहे। घोड़ो मलाइक ॾिसी उन्हनि जी आदरभाउ कंदो आहे ऐं कुतो मलाइक ॾिसी उन्हनि ते भौंकंदो आहे। जंग जे ॾींहंनि में घोड़ो हिलाल ऐं कुतो हराम हूंदो आहे। कुतो पलीत आहे। मां जॾहिं बि कुते खे छुहियो त सदाईं हथ धोता। कुतो ॾिसंदो हो त मालिक मूंखे छुही हथ धोए थो, पर पोइ बि उन वटि पंहिंजी पलीत हुजण जो अहसासु न हूंदो हो। हिन कॾहिं मुंहिंजी उन अमल ते नाराज़गी जो इज़हार न कयो। मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई। हर को गुज़ारे वञे थो। जॾहिं को प्यारो गुज़ारे वञे थो त ॾुख झंगली जानवर जीअं हमिलो करे थो। जॾहिं को वाक़ुफ़कार गुज़ारे वञे थो त ॾुख कन वटि कंहिं माखी जीअं हुजण जो अहसासु ॾियारे थो ऐं जेको वाक़ुफ़ु न आहे उनजो मौत तव्हां लाइ का माना नथो रखे। उहो ई सबबु आहे जो माण्हुनि सां प्यारु न कयो, न त उन्हनि जो मौत तव्हांखे मारे विझंदो। माण्हुनि सां वाक़फ़ियत न वधायो, उन करे त उन्हनि जो मौत तव्हांखे मुतासिर कंदो। लातालगी अॻियां मौत जी का अहमियत न आहे। अकेलाई घणनि अज़ाबनि खां बचाए थी। यादूं अकेलाई जूं दुश्मन आहिनि। सोचूं अहिड़ा धागा आहिनि जिन में फाथल कॾहिं आज़ादु नथो थी सघे। लातालगी लाइ इंसान जो चरियो हुजणु ज़रूरी आहे। उन लाइ जानवर थियणो पवंदो, छो जो जानवर दुनिया जा उहे चरिया साह वारा आहिनि जिन ते ॾुख जो असरु इंसाननि जे मुक़ाबले में न हुजण बराबरि आहे। हिकु ख़ाली घर में चरियो इंसान ई रही सघे थो। उन लाइ मूंखे जानवर थियणो पियो ऐं सभ खां सुठो जानवर हिकु कुतो आहे। कुते पंहिंजो नफ़्स मूंखे ॾिनो ऐं मां नफ़्स मारे छॾियो। उन करे कुते ऐं मूं वटि नफ़्स न रहियो। मूं जॾहिं बि इंसाननि खे यादि कयो त कुते लाइ मुंहिंजी इज़त वधंदी वई। अकेले घर में कुतो मुंहिंजो साथी हुयो। मूं उनखे पाण वटि वेहारे दिलि जा हाल ॿुधाया, पर कुतो अज़ीम हुओ। उन वटि अहिड़ा दर्द हुआ कॾहिं न ॿुधायो। उहा इंसाननि जी ख़सलत आहे त उहे ॾुख ॿुधाए हल्का थींदा आहिनि। कुते वटि ॾुख जो तसवर न आहे। हिन खे ख़बर हूंदी आहे त ॾुख कहिड़ी माना रखे थो। मूं पंहिंजे मन जे मुझारो घटाइण लाइ कुते सां ॻाल्हायो। इंसान जो मुक़दर अकेला ई आहे। मूं चयो। कुतो साम्हूं ॼिभ कढी सहकण लॻो। मूं हुन जी अखियुनि में ॾिठो। उहे कंहिं बि तासुर खां ख़ाली हुयूं। हिन खे मुंहिंजी ॻाल्हियुनि सां का दिलचस्पी न हुई। इंसान खे छॾे वञे थो, खेसि पंहिंजा मुफ़ाद अज़ीज़ आहिनि। को मरी बेवफ़ाई करे थो ऐं को जेरे रही जुदाई करे थो। कुता तूं अज़ीम आहीं, ॾुख सुख में गॾु रहीं थो। तो वटि रिश्ता न आहिनि। तूं कॾहिं महबूबा जो मुतलाशी न आहीं। तोखे ख़बर न आहे त इश्क कहिड़ी आफ़त जो नालो आहे। तूं पंहिंजे नसुलनि खां लातालुक़ आहीं। तुंहिंजो पंहिंजो को कुटुंब न आहे। तूं इंसाननि जे कुटुंब जो हिसो थी अकेलाइनि जो उरूज माणी थो, छो जो तूं कॾहिं मुकमल इंसान न थी सघंदे ऐं न माण्हू कॾहिं मुकमल कुता थी सघंदा।
कुतो मुनफ़रिद आहीं ऐं मुनफ़रिद अकेलो हूंदो आहे, उन करे जो इनफ़रादियत जो मफ़हूम अकेला ई आहे। मां जीअं ॻाल्हाईंदो वियसि, मुंहिंजो कुते सां प्यारु वधंदो वियो। प्यारु कहिड़ो बि हुजे उहो क़ातिल आहे। प्यारु इंसान सां हुजे या कुते सां, ॿिन्ही सूरतुनि में मौतमार आहे। प्यारु इंसान खे तबाह ऐं बर्बादु करे थो। प्यारु ज़िंदगी वीरान करे थो, पर पोइ बि प्यारु न करे त इंसानु केॾो ॾुखियो थिए थो। प्यार बिना इंसान पाण खे ॾोही नामुकमल महसूसु करे थो। प्यारु अजीब बीमारी आहे, शफ़ायाब थी बि तंदुरुस्ती हासिलु करे नथो सघे ऐं मुब्तला रही बि सिहतमंद नथो रही सघे। मां उन वॾे घर जे कमरनि, विरांडनि, ॾाकणियुनि ऐं टेरेस में ॿियो चकर हणंदो रहियसि। वीरान घर जे हर कुंड वटां माज़ी जी भौंक मुंहिंजे कननि सां टकराइजी हिकु इंसानी सूरत में तब्दील थी वेंदी हुई। मुंहिंजी मोकिलाए वियल पुट जो चहिरो घर जे फर्श जे हर टाइल में नज़र ईंदो हुयो। रंधिणे में थांव ऐं चूड़ियूं खड़कण जो आवाज़ु ईंदो हो। मुंहिंजी ज़ाल मरण खां पोइ मानी पचाईंदी हुई। कैनेडा वियल पुट जे ॿारनि जा आवाज़ कमरे जी कुंडुनि में पियल हूंदा हुआ ऐं उॿासियूं वात खोले मुंहिंजे पोयां घुमंदियूं हुयूं। मूं कॾहिं कुते खे ताज़ो पकल कबाब खारायो ऐं पाण बि खाधो। अकेला ई जहिड़ो उस्ताद मूं न ॾिठो। तव्हां बोरची, धोबी, भंगी ऐं पंहिंजा नौकर बणिजी वञो था। सोचींदो आहियां, जेकर इंसानु मुकमल कुतो हुजे हा त उन जूं ज़रूरतूं एॾियूं न हुजनि हा। न पाए हा, न पचाए हा, मालिक जे दर ते मालिक खे ॾिसी मरी वञे हा। इंसानु सदियुनि खां मालिक लाइ मरी रहियो आहे। न उन खे कॾहिं मालिक नज़र आयो ऐं न मालिक जो पाछो। उहो मालिक लाइ मरे थो ऐं मरी वञे थो। उहो मालिक लाइ मरे थो ऐं मारे थो। इंसानु मुकमल कुतो हुजे हा त उन जो मज़हब इंसानियत हुजे हा। इंसानियत कॾहिं बि इंसाननि जो मज़हब न रहियो आहे, उहो कुतनि जो मज़हब आहे। कुतनि जे मज़हब में इंसान मालिक ऐं इंसानियत मज़हब आहे। इंसाननि जूं ॻाल्हियूं यादि करे मुंहिंजे मन में कुते लाइ नफ़रत ख़तमु थी चुकी हुई। कुतो ॻाल्हाए नथो, ॿुधे थो। हू यादुनि खे घर जी चाउठ टपंदे ॾिसी भौंके थो। यादुनि खां वॾो चोर केरु आहे, जेकी सुकून चोरी कनि थियूं। कुते जी हर भौंक ते मां माज़ी जी हलंदड़ राहुनि वापसि मोट खावां थो। कुतो रस्तो रोके थो ऐं मूंखे मूं ताईं महदूद करे थो।